माई खीर तुंहिंजो ख़राब थियो आहे, हिन में मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे? ई सब तुंहिंजो तिरकट आहे न त सारी उम्र मुंहिंजो खीर ख़राब कीने थियो। मूं कहिड़ो तिरकट कयो आहे? हाँ, तोखे अगर मूंसां झेड़ो करणो आहे त सिधी सिधी ॻाल्हि कर। झेड़े लाइ त तूं थी करी या आउं थी करी? हाँ, ये रन आउं त तोमां अड़जी वई आहियां। ऐं चवाई थी चुप कर न त हाँ तूं मूंखे गुजारो कंदी है सुणाए। मां तुंहिंजो हिकु ॾींहुं अहिड़ो कंदसि जो तूं वेठी मूंखे यादि कंदी आहे। आओ अक जी माखी कीने मुंह मल सा त मर्द भी कीने विड़ी सघंदो। हाँ तूं गुजारो विड़ंदी है। तो जहिड़ी मुगलू मां कई हथ ते हलाए छॾियूं, तूं छाहीं? वो भेज न त तके ठीक थी करा। हथ लाए मूंखे त मां ॿुधाई थी सही तरीक़े सां। अचे रन मोजो हथ चिपे छॾे। असली घी खाधा हुई न। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।